हींअर मेहंदी लॻ रही है ईद जी तैयारियूं पई कयां ऐं चांद रात आहे ऐं मां हिते बंस रोड ते वेठी आहियां। ॾेखारियो बंस रोड त केॾो रश आहे माण्हुनि जो। वॾो मज़ो अची रहियो आहे, जीअं चवंदा आहिनि त वॾो मज़ो अची रहियो आहे, ईअं असांखे बि वॾो मज़ो अची रहियो आहे। ऐं असां सोचियो हाणे घर वेंदासीं कुझु खाइण लाइ हूंदो कोन, ऐं सुबुह जो ईद बि आहे त इनजे करे हिते खाइण लाइ आया आहियूं। त तव्हांखे ॾेखारियां त बंस रोड ते हींअर कीअं रौनक लॻी पई आहे, चांद रात केॾो रश आहे हिते ऐं बिल्कुलु लॻे थो त चांद रात आहे, छो त मां जॾहिं रमज़ान में आहियूं फटाकट जी आवाज़ तव्हांखे ईंदी हिते जो चेन पेन लॻी पई आहे। ॾेखारियो साईं माण्हुनि खे केॾो ज़बरदस्त माहौल लॻो पियो आहे। ऐं बंस रोड एॾो मशहूरु हिते इहो एरिया आहे जिते खाधे जी हर शइ मिलंदी आहे। तो मुंहिंजी तव्हांखे इहा ई गुज़ारिश आहे प्लीज़ ज़रूरु अचिजो, ट्राए कजो ऐं असां वांगुरु ईअं तयारी में चांदरा कजो। ऐं छा नालो आहे पंहिंजी फैमिली खे ज़रूरु वठी अचो, छो त हिते ज़बरदस्त शयूं मिलंदियूं खाइण जूं। ऐं मुंहिंजी फैमिली बि जेका आहे उहो जी फ्रेंड्स, ही ॾिसो था त असांजो खाधो अची वियो आहे। हे प्लेटर आहे, हिन में माण्हू ॿ टे त आराम सां खाई था वञनि। ऐं ही कबाब आहे, चीज़ कबाब मुंहिंजे भाणेजे खे घणो पसंदि आहे, इन जे करे जेको आहे ही हिन जे लाइ आयो आहे। हे ॾिसो था हिनखे ही खाईंदो। उसामा हेॾा ॾिस, तूं चीज़ कबाब खाईंदे? अच्छा, तोखे वणंदो आहे? तोखे त बर्गर वणंदो आहे, ॿियो पिज़्ज़ा वणंदो आहे? ऐं ॿियो छा पियो चए, तोखे गामू वणंदो आहे न? गामू ॿियो केरु वणंदो आहे? अलीगुल सोराब न वणंदा आहिनि? अच्छा चलो गामू ही ॿुधो पिया मुंहिंजे भाणेजे खे, इहो तव्हांखे तमामु घणो तव्हांजो वॾो फैन आहे। ऐं ॾिसो था तव्हांखे हेॾी रौनक लॻी पई आहे, ईअं थो लॻे ॼणा ॾींहुं लॻो पियो आहे। अलाए किथां किथां माण्हू आयल आहिनि शॉपिंगूं करे ऐं मानी जो मज़ो वठण जे लाइ। हिते हर शइ थी मिले। तो मूंखे जॾहिं इलाही कुझु डिफरेंट खाइणो हूंदो आहे, यानी फुटपाथ ते वेही खाइणो हूंदो आहे, त मां हिते ई ईंदी आहियां पंहिंजी फैमिली सां। जी फ्रेंड्स, ही ॾिसो पिया रौनक ई रौनक, चारो तरफ़ माण्हुनि जो मेड़ लॻो पियो आहे। ऐं ॾिसो बाइक वग़ैरह, बाइकूं त हर हंधि आहिनि, हिन जे करे एहतियात सां माण्हू निकिरे। ऐं त गाॾी अलाउड न आहिनि, छो जो हे तव्हां ब्लॉक करे था छॾनि, ताकी जीअं माण्हुनि लाइ इज़ी थिए विहणु खाइणु सभु कुझु। हे ॾिसो था तव्हां। ऐं हाणे असांजी घर ॾे रवानगी आहे, असां वञूं पिया घर ॾे खाई पी करे, वञी हाणे ईद जी तयारी करणी आहे। तेसि ताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो।